नबी मुझे दिलबर नबी फरमायो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलतिश शयातीन। मुझो सहणो तो फरमाए जॾहिं रमज़ान दाख़िल थींदो तो रब जन्नत जा 8 दरवाज़ा खोलाए छॾींदो आहे, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कराए छॾींदो आहे। नंढनि वॾनि शैताननि खे ज़ंजीरनि में जकड़ाए रब से समंदर जे ॿेटनि में फिटी थो कराए। हदीस में के तो शैतान रड़ियूं था करनि, दाहूं था करनि, चीखा था करनि, असांखे छो था ॿधो। मथो रब रहमान ॾो ऐलान थो अचे त 11 महीना तव्हां आज़ाद हुयो, मुसलमाननि खे खारींदा हो, हमेशह तव्हांखे रमज़ान में ॿधो वेंदो आहे, हाणे बि तव्हांखे ॿधो थो वञे ताकि मोमिन मुसलमान कलमे वारा आसानी सां रमज़ान जा रोज़ा रखी छॾनि, आसानी सां रोज़ा रखनि। मत क़यामत में रब के चवे त अल्लाह से मूंखे शैतान भुलायो तॾहिं मां रोज़ो न रखुमि। अल्लाह से फरमाई तो मां त हिन बेईमान खे बदिरायो हो, तो रोज़ो छो न रखियो। कंबर जा मुसलमानों जी अटकल सटकल करे हिकिड़ो भी रमज़ान जो रोज़ो गुसाए मुझे महबूब नबी मुझे दिलबर नबी मुझे सोहणे नबी फरमायो सॼी ज़िंदगी कज़ा करे रखंदो वते रोज़े जी कज़ा जी अदायगी त थी वेंदी पर अहिड़ो सवाब न मिलंदो जेको रमज़ान में मिलणो हो। मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला ने बरकत वारे मेहमान महीने की इज्जत ऐं रहमत ऐं बरकत नसीब था फरमाए। यारो हे महीनो रहमतुनि जा पैकेज खणी आयो अथव ऐं मुझे नबी फरमाए जेकॾहिं हिन महीने में नफ़िल पढ़ंदो त फ़र्द जो सवाब, फ़र्द पढ़ंदो त 70 फ़र्द जो सवाब मिलंदुसि। वो केॾी अल्लाह जी महिरबानी आहे। मां ख़ुदा जी ज़ात जो कसम खणी बैत रबी में चवां थो मुसलमानो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह साईं जा फ़ैसला अटल हूंदा, रब जे फ़ैसले खे बानो ठोकराए न सघंदो। रब साईं फरमाईंदो बाना हल जहन्नम ॾे बानो रब सां काॾो ॻाल्हाईंदो, अखियुनि मां ॻोढ़ा ठहनि जे क़यामत जे ॾींहं ते पीउ पुट खां बेदार, पुट पीउ खां बेदार, घरवारी मुड़ुस खां मुड़ुस घरवारी खां बेदार थी वेंदो। मुंहिंजा प्यारा भाइरो उन ॾुखे ॾींहं ते रब साईं फरमाईंदो बाना हल जहन्नम ॾे बानो रब सां काॾो ॻाल्हाईंदो। अचे तो मुंहिंजे महबूब नबी मुंहिंजे दिलबर नबी फरमाए 2 हस्तियूं ते पहुची वेंदियूं, हिकिड़े पासे जो क़ुरान त ॿिए पासे जो रमज़ान। काल सियाम वल कुरान यशफा लिल अब्द यौमल क़ियामा। इंसान की शक्ल में थी कुरान बीहंदो, हेॾो रमज़ान इंसान की सूरत में बीहंदो, हेॾो भाकुर में विझी बीहेसि थो, हेॾो हथ भाकुर जो हेॾो रमज़ान थो विझेसि। अल्लाह पाक जी बाने को कावड़ वारी नज़र हटी वई। अल्लाह से कुरान ॾे तके चवे थो कुरान कंहिं ॾे आयो आहे, कुरान चवे थो से हिन यार ॾे आयो आहे। रमज़ान तूं कंहिं ॾे थिए से मां बि हिन ॾे आयो आहियां। ओ कुरान रमज़ान वॾो गुनाहगार वॾो मुजरिम ॾोहारी आहे, जहन्नम जो फ़ैसिलो कयो तमाज़। कुरान चवे थो मुंहिंजा रब मुंहिंजो हिन जे गुनाहनि सां वास्तो न आहे, ॾोहनि सां वास्तो न आहे, हिन जी मुंहिंजा यारी ही। मुंहिंजा रब ॾींहं जो मूंखे पढ़ंदो हो, मंझंदि जो मूंखे पढ़ंदो, राति जो मूंखे पढ़ंदो हो ऐं रमज़ान में ख़तम जी सूरत में हाफ़िज़ जे पोयों मूंखे ॿुधंदो हो। रमज़ान चवंदो मौला दुनिया जानवरनि वांगुरु ढगनि वांगुरु खाईंदी ही, लेकिन तुंहिंजो हयाव रखंदे तुंहिंजे रोज़े सां नींहुं निभाई। अल्लाह जे मां तुंहिंजो रोज़ो आहे त मुंहिंजे यार खे बख़्श। कुरान चवंदो अल्लाह जे मां तुंहिंजो कलाम आहे मुंहिंजे यार खे बख़्श। रब साईं फरमाई तो मलाइको हुयो वॾो गुनाहगार मुजरिम ॾोहारी, पर मां कुरान ऐं रमज़ान जी शफ़ाअत मंज़ूर करे न बाने खे जहन्नम खां भरी करे जन्नत थो ॾेई छॾियांसि। पोइ हिन कुरान सां यारी रखो, हिन कुरान सां मोहब्बत रखो, हयाती ते को भरवसो न अथव। मन हिन जी यारी जे सदके क़बर ऐं आख़िरत सुहिणी थी पवेव। कुरान सां इश्क कयो, रमज़ान सां मोहब्बत रखो। ख़ुदा जो कसम बेवफ़ा न आहे बावफ़ा, जंहिं क़बर में अबो न हलंदई, अम्मा न हलंदई, मासी नानी पुट पोटरा न हलंदई, उन क़बर में कुरान ऐं रमज़ान पहुची वेंदो। जे कुरान पहुची वियो, रमज़ान पहुची वियो त बुॾल बेड़ो तरी पवंदो, जहन्नम खां बची इंशाअल्लाह जन्नत हलियो वेंदे। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह हिन रमज़ान सां वफ़ादारी नसीब करे। आमीन त चओ। ऐं महिमान मोकिलाए वठो, पतो न पवंदो, ख़बर तॾहिं पवंदी रमज़ान हलियो वेंदो, बदनसीब रहिजी विया। नसीबनि वारनि रमज़ान सां नींहुं निभायो आहे। चओ न सुभान अल्लाह। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह हिन रमज़ान जूं बरकतूं रहमतूं नसीब करे। आमीन त चओ। ऐं मुंहिंजे सोहणे फरमाए अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्कुम मिनन नार। मुंहिंजो सोहणो तो फरमाए जे पहिरें अशर में रहमत, जंहिंजो मिंट त रहमत खां ख़ाली कोन्हे पर सेकंड बि रहमत खां वांदो न आहे। पाण फरमाए त थोरनि गुनाहनि वारा पहिरें अशर में बख़्शिजी जन्नत पहुची विया।
नबी से फरमाए विचों ॾाह को गुनाहनि जी माफ़ी जो आहे पोइ केॾो बि गुनाहगार छो न हुजे रमज़ान जो 11 रोज़ो रखंदो वञे थो अल्लाह पाने जे खाते तो गुनाह ठाहे थो छॾे पाण फरमाए तव आखिरुहु इतकुम मिनन्नार नबी तो फरमाए जो रमज़ान जे आखिरी में अशरे में रोज़ा थो रखे अल्लाह पाक उन बाने के जहन्नम खां भरी करे जन्नत जो फ़ैसिलो थो कराए छॾेसि ये महीनो सखी महीनो आहे हिन महीने में रमज़ान शरीफ़ जे अंदरि रोज़ेदारनि खे रोज़ा बि रखायो तो रोज़ेदारनि खे रोज़ा बि खोलायो नबी से फरमाए जो रोज़ेदार खे रोज़ो खोलाईंदो रोज़े जो सवाबु साहबा जो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रोज़े खोलाइण जी ताक़त न हुजे पोइ त महरूम थी वेंदो पाण फरमाए त मां ईअं नथो चवां कंहिंखे ढो करे रोज़ो खोलायो पाण फरमाए त शरबत जो टुकड़ो हुजेसि साहबा जो या रसूलुल्लाह कंहिं वटि शरबत न हुजे पोइ त महरूम थी वेंदो फरमाए खीर जो ढुकड़ो हुजे साईं खीर न हुजे पोइ त रहिजी वेंदो पाण फरमाए त लस्सी जो ढुको हुजे साईं लस्सी न हुजे पोइ त रहिजी वेंदो मुंहिंजो सहणो त फरमाए फिके पाणीअ सां रोज़ेदार खे रोज़ो खोलाईंदो पोइ बि रोज़े जो सवाबु मिली वेंदुसि ईअं न हूंदे सूंदे आयो त तव्हां बि क़ुर्बान वञा सखियुनि जो शहर आहे हूंदे सूंदे वरी फिके पाणी जी बाल्टी खणी अचो त राति मौलवी साहिबु चई वियो अलाह ॾेव त सखावत कजो सम्झो था हले न सखी चयो नबी साईं फरमाए शहरुन नाज़ीम फरमाए वॾो महीनो आहे साहबा चयो या रसूलल्लाह वॾो कीअं ॿियनि महीननि में 30 ॾींहं हिन में 35 40 ॾियारा आहिनि फरमाए न ॾींहं त साॻिया आहिनि पर इज़त में शान में मथे अथव छो त हिन महीने में न सोहणे जो नुज़ूल थियो आहे चओ न सुबहान अल्लाह 11 महीना अधु राति जे टाइम ते 2-2:30 बजे खां पोइ कोई लाउड मस्जिद वारो मौलवी न खड़काईंदो जे खड़काए त चरियो करेनिसि मोला चरियो थियो आहे छा अधु राति जो लाउड खड़कायो थी पर रमज़ान एॾो सदोरो महीनो अधु राति जो ऐलान थो थिए उथो मोसमिनो उथो कलमे वारो रमज़ान शरीफ़ आयो अथव रोज़े जो टाइम ख़तमु थियण वारो अथव तयारी कयो चओ न सुभान अल्लाह हर को ख़ुशि थो थिए पर मां हिकिड़े साल हिकिड़े जलसे में वियुमि शहर जो नालो न वठंदुमि बदनामी थी वेंदी हिकिड़ो नौजवान क्लीन शेव ॾाढी मुछ न हुजेसि मुंहिंजी भरिसां अची वेठो मूंखे आस्ते आस्ते चयईंसि वेझो सुरी अचो मां चयो ॻाल्हि छा आहे मूंखे चयईंसि महिरबानी कर अॼु वाइज़ में मुलनि खे कुझु लेक्चर ॾे मां चयो छा चवां इहो चइनि त हर उथो उथो न करनि असांजी निंड हराम करे छॾी अथई हिकु दफ़ो सफ़ा जी निमुड़नि त हिकु दफ़ो ऐलान करनि ॿीहर बसि बंदि कराइण महिल अचनि हर को होॾो थो करे उथो को चवे थो हेॾो उथो के राज़ी था थियनि के नाराज़ था थियनि नसीबनि वारा चो कमाए विया इन्हनि हकुलनि ते मां ख़ुदा जो कसम खणी बैत रबी में चवां थो चङनि भलनि खे राति जो तहजुद नसीब थो थिए पोइ मां छो न चवां जागो जागो कलमे वारो जागो जागो कलमे वारो निंड छॾे ॾियो प्यारी रोज़े रखण जो वक़्तु थियो आहे हाणे कयो होशियारी ख़ुदा जो कसम आहे राति जे टाइम ते मर्द निंड में पिया आहिनि असांजूं अमड़ियूं न्याणियूं असर जे टाइम ते मानियूं थी पचाइनि का चांहि थी पचाए फ़रिश्ता चवनि था मौला छा लिखूं अब तो फरमाए मलाइको अॻे छा लिखंदा हो चएसि अॻे खाधो पीतो पचाइनि त खाधो पीतो लिखंदासीं रब तो फरमाए मलाइको तव्हांखे पतो न आहे महीनो रमज़ान आहे इबादत लिखो से मर्द सुता पिया आहिनि निंड में पिया आहिनि इन्हनि जो छा लिखूं फरमाए इबादत नौम रोज़ेदार जी निंड बि इबादत में शामिल कयो चओ न सुभान अल्लाह वाह रोज़ेदार तुझे बख्तन सा केर रीसा करे तुझी निंड भी इबादत थी लिखजे चओ न सुभान अल्लाह कलमे वारो मदीने जे मीर मिठे मोहम्मद अरबी ते कलमे वारो अल्लाह जो वास्तो ॾेई अर्ज़ करण आयो आहे बेली रमज़ान शरीफ़ सां मुड़ुस माण्हू थी मल्हायो हे रमज़ान वञे वठो मोकिलाईंदो वरी रमज़ान मोटी ईंदो पर असां में को हुजे अलाए न हुजे का पक कान्हे का ओचितो मौत थो अचे ओचितो माण्हू क़बरनि में था वञनि मन रमज़ान सां नींहुं निभाइण जे सदके अर्श वारो रब राज़ी थी मन जन्नत जो फ़ैसिलो करे छॾेव हे रमज़ान भलारो महीनो आहे तॾहिं बुज़ुर्ग जे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वञनि छा पियो चवे क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे मोमिननि जे दिल खे दिल भर मां बिना साउंड जे बि वाइज़ कंदो आहियां चओ न सुभान अल्लाह छो त मुंहिंजी सर्विस 30 सालनि खां किरास थी वई आहे हाणे जेके नवां मॉडल आया आहिनि इको साउंड वारा मां बिना इको साउंड जे वाइज़ करे वेंदो आहियां पर मां इहो चवंदो आहियां कुझु आयो आहे त सम्झाए वञा चओ न सुभान अल्लाह के तो क़ुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे मोमिननि जे
दिल के दिल पर है मोमिनन जे दिल के दिल पर आग लायूं थो वने कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वने जैथो हाफिज़न बे ख़त्म कया कुरान जा हिन जे अंदर हाफिज़न बे ख़त्म कया कुरान जा हिन जे अंदर तिन विचारन बेसहारन है तिन विचारन बेसहारन खे भुलायूं थो वने कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वने तो शैतान सरकश बंद थिया शैतान सरकश बंद थिया समुंड जे बेटन अंदर शैतान सरकश बंद थिया समुंड जे बेटन अंदर हाणे तिन खे ॼणो हथन सां हाणे तिन खे ॼणो हथन सां खोलिरायूं थो वञे कुर्बान थिया रमज़ान ताही मोकिलायूं थो वञे हदीस में अचे तो मुझे सोहणे नबी फरमायो रमज़ान की पहली रात थी तो रब शैतान के जकड़ाए समंदर के बेटन में फिटी तो कराए रब से फरमाए तो मलाइको जी मुझा रब फरमाए रमज़ान मुझो भलारो महीनो अची वियो तो कब्रन वारन के मथों भी अजाब हल्को कयो तो मुझो मेहमान इज्जत वारो महीनो आ मुसलमानों कलमे वारो जड़े रमज़ान पूरो थींदो तो आखिरी तारीख हुई जो शवाल की पहली रात थींदी आ हदीस में अचे तो नंढन वडन शैतान के आजादी थी मिले जो शैतान जो चीफ सरदार मुख थन जो वडो थन वो विच समंदर में वेही रोईंदो आ ईद वारे ॾींहं ते मुंहं खे थक तो हणे मथे में वारी तो विझे नंढा वॾा शैतान गॾता थी पवनि को चवे तो चाचा छो थो रोए को चवे तो मामा नाना ॾाॾा परॾाॾा बाहि लॻे छो थो रोए चवे तो बाहि लॻे तव्हांजे सर खे मूंखां पुछो था पिया अॼु रब रहमान अहिड़ो त माफ़ी जो कलम खणी वेठो आहे जेको ईद वारे ॾींहं ते बरकातूं पढ़ंदो थो वञे खाधे तो गुनाह ड्राहे थो छॾे खुदा जी ज़ात जो कसम आहे रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखी ईद जा हक़दार बणिजो ईद रोज़ेदार जी अथव बेरोज़ाए जो ईद न आहे छो त बेरोज़ाए खे मज़दूरी न मिलंदी ईद वारे ॾींहं ते रोज़ेदार खे रब मज़दूरी ॾींदो मां दुआ करण आयो आहियां जो हिन नूर शाह मस्जिद में जेके आया हो ख़त्म जे क़ुरान में बकाया रोज़ा जो वाइदो था कयूं रब अॼु खां शुरू था कयूं वरी ज़िंदगी रही त इंशाअल्लाह रमज़ान सां मुड़ुस माण्हू थी मल्हाईंदासीं मुसलमानों कलमे वारो केड़ी रब की मेहरबानी केड़ी रब की करम नवाज़ी आ जो हेड़ो महीनो भी भलो ॾिनई कुरान किताबन जो सरदार ॾिनई वरी नबी नबियन जो सरदार ॾिनो अथई मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह उन रहमत जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो उम्मती करे हिकु नंबर उम्मती करे रहाए मारे भी उन सोहणे जो उम्मती करे मारे अरे क़यामत में उठारे भी उन सोहणे जो उम्मती करे उठारे ऐं कुरान सां यारी रखो अॼु घरनि में कुरान कोन्हे आहे रखियल सूंह ख़ातिर पर पढ़ण वारा जवान कोन अल्लाह जो कसम खणी बैत रबी में चवां थो कंबर जा मुसलमानों अगे दौर में तव्हां हलिया वञो 40 साल पोइ ते मुंहिंजी बि 54 साल उमिरि आहे मूंखे बि उहो ज़मानो यादि आहे सुबुह जो आज़ान मिलंदी हुई मर्द उथी करे मस्जिदनि में अची निमाज़ पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत कंदा हा पोइ बि मस्जिद मां न निकिरंदा इशराक पढ़ी पोइ घर ईंदा हा अदियूं अमड़ियूं असांजूं नियाणियूं सुबुह जो उथी निमाज़ पढ़ण खां पोइ क़ुरान जी तिलावत अॼु घर घर में तिलावत वही हली आहे अधु राति जे टाइम ते छड़ो को मोबाइल खड़कड़ो करे हीअं खोले बटण हणंदो कि यार जो मैसेज त न आयो आहे हेॾे मोज़िन सुबुह जे टाइम ते मैसेज रब जो ॾिनो चए थो अस्सलातु खैरुम मिनन नौम मजाल आहे जो हिन जे कन ते को असर पवे सम्झो था कि न लाउड मथों बीठा आहिनि आवाज़ ॿुधे थो कॾहिं होॾो आवाज़ कॾहिं होॾो आवाज़ मजाल आहे जो थिए मां दुआ करण आयो आहियां रब बेनिमाज़ी न करे निमाज़ी करे आमीन चओ 40 साल पोइ ते तव्हां हलियो अटैक जो मौत न हो साईं अफ़सदार हुयो न 40 साल पोइ ते पुराणनि माण्हुनि खां पुछो हाणे रोज़ अटैक आहे रोज़ अब छा थी अटैक थी वियुसि अटैक छो थो थिए असां हिन यार खे छॾियो आहे नबी से फरमाए जेको हिकिड़ो मर्तबो सूरत यासीन पढ़े थकी पिया हो त मां दुआ घुरां फरमाई लिकुल्लि शैइन कल्बुन व कल्बुल कुरान यासीन
पाण फरमाए हर शइ के दिल पखियुनि के जीतन के इंसान के दिल पर मुझे कुरान की दिल सूरत यासीन तो जो हिन के पढ़े क़यामत अटे को नहीं ईंदुसि। अचो मुफ्त में नुस्खो ॾियांव। डॉक्टर नुस्खो लिखंदो तो पैसा वठंदो फीस वठंदो को नुस्खो लिखंदो। अॼु तव्हांखे मुफ्त में नुस्खो ॾिनो त वञा हिन क़ुरान मजीद के पढ़ो। ख़ुदा जो कसम ला इलाज मर्ज़ हूंदे क़ुरान जी बरकत सां दूर थी वेंदो। नबी से फरमाए हिकिड़ो मरतबो सूरत यासीन पढ़ी बजे घर खां ॿाहिरि निकिरो तो सॼो ॾींहुं सूरत यासीन जो पढ़ो। ऐं मुंहिंजे दिल पर नबी फरमायो पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो मरतबो पढ़े त 10 ख़तमनि जो सवाब। फरमाए जो तरावीन जी सूरत में हाफ़िज़ जे पोयों भी कुरान तो ॿुधे। चओ न सुभान अल्लाह। कुरान ॿुधण जे सदके भी रब उन जा गुनाह माफ़ तो करे। तव्हां खुश नसीब आहियो जो कुरान ॿुधियूं वेठा हो। चओ न सुभान अल्लाह। पाण फरमाइनि त टियों मौक़ो मन क़ाम लैलतल क़द्र ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। नबी तो फरमाए जंहिंखे लैलतुल क़दर मिली वई लैलतुल क़दर 1000 रातिन को भली रात आ। मुझे सोहनी नबी मुझे दिलबर नबी फरमाए जंहिंखे लैलतुल क़दर मिली वई पाण फरमाए त 83 साल 4 महीननि जे लगभग अल्लाह पाक गुनाह माफ़ तो करे छॾेसि। ऐं 83 साल 4 महीननि जे लगभग अल्लाह पाक उन बाने जे खाते ते नेकियूं लिखराए तो छॾे। अधे जी उमिरि 40 साल 50 साल 60 साल 70 साल 75 साल पर 83 साल 4 महीननि जा गुनाह धोपजी वियसि। 83 साल 4 महीननि जूं नेकियूं रब लिखराए छॾेसि।